सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 8 मज़मून साइंस बाब 4 सबक पहिरियों फ़िज़ाई आलूदगी एयर पोल्यूशन। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो, हिन सबक में असां हवा ऐं उनजी आलूदगीअ जे बारे में पढ़ंदासीं। जेके टॉपिक असां कवर कंदासीं उहे आहिनि एयर एंड इट्स इम्पोर्टेंस, पॉल्यूशन, पॉल्यूटेंट्स, सोर्सेस ऑफ एयर पॉल्यूशन ऐं प्राइमरी पॉल्यूटेंट्स। अचो त यादि कयूं त माहौल या एनवायरमेंट छा आहे। माहौल में शामिल आहियूं असां यानी इंसान, उन खां पोइ ॿूटा शामिल आहिनि, जानवर शामिल आहिनि, मिटी, पाणी, गर्मी, रोशनी ऐं हवा, इहे सभु मिली असांजो एनवायरमेंट यानी माहौल ठाहिनि था। हिन एनवायरमेंट में या माहौल में कुझु हिसा जानदार आहिनि जिन खे असां बायोटिक कंपोनेंट्स चवंदा आहियूं, उन में इंसान, ॿूटा ऐं जानवर शामिल आहिनि, ऐं कुझु हिसा जेके आहिनि उहे एबायोटिक यानी गैर जानदार आहिनि। उन्हनि में हवा, रोशनी, गर्मी, पाणी ऐं मिटी शामिल आहिनि। हिननि सभिनी शयुनि जी मौजूदगी ई माहौल ठाहे थी, ऐं इन्हनि मां कंहिं बि हिकु शइ जी घटिताई या खोट माहौल खे ख़राबु करे थी या माहौल खे अणपूरो करे थी। हिन सबक में असां माहौल जे अहम जुज़े हवा खे ॾिसंदासीं ऐं ॾिसंदासीं त हवा छा आहे ऐं उहा असां कीअं इस्तेमालु कयूं था। असांखे ख़बर आहे त हवा गैसुनि जो मुरकब आहे, जंहिंमें तक़रीबन 78% नाइट्रोजन आहे, 21% ऑक्सीजन आहे, 1% बाक़ी ॿियूं गैसूं आहिनि। इन्हनि गैसुनि खां सवाइ पाणीअ जे बुख़ार, मिटी जा ज़रड़ा, बैक्टीरिया ऐं वायरस बि हवा में मौजूदु आहिनि। जेके अहम गैसूं आहिनि थोरी मक़दार में, उन्हनि में कार्बन डाइऑक्साइड, आर्गन, मीथेन ऐं हाइड्रोजन, इहे क़ाबिल ज़िक्र आहिनि, हालांकि तइदाद उन्हनि जो एतिरो घणो कोन्हे। जेकॾहिं असां माहौल जे जानदार हिसनि खे ॾिसूं त ॿूटा हवा मां ऑक्सीजन ऐं कार्बन डाइऑक्साइड ॿई इस्तेमालु कंदा आहिनि, ऐं उनखे ॿिन्ही जी ज़रूरत आहे। ॾींहं जो 2 अमल थींदा आहिनि ॿूटनि में, हिकिड़ो फोटोसिंथेसिस ऐं ॿियो रेस्पायरेशन यानी साह खणण जो अमल। फोटोसिंथेसिस में ॿूटा कार्बन डाइऑक्साइड इस्तेमालु कंदा आहिनि ऐं ऑक्सीजन ख़ारिज कंदा आहिनि, ऐं साह खणण जे अमल में ऑक्सीजन इस्तेमालु कंदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज कंदा आहिनि। पर राति जो फोटोसिंथेसिस कोन थींदो आहे, रुगो रेस्पायरेशन यानी साह खणण जो अमल थींदो आहे। उनजे करे राति जो ॿूटा ऑक्सीजन इस्तेमालु कंदा आहिनि ऐं कार्बन डाइऑक्साइड ख़ारिज कंदा आहिनि। इंसान ऐं जानवर, उन्हनि खे बि ऑक्सीजन जी ज़रूरत आहे। इंसान ऐं जानवर पंहिंजे खाधे खे तवाने में बदिलाइण लाइ ऑक्सीजन जो इस्तेमालु करे उन खाधे खे साड़ींदा आहिनि ऐं उन मां तवानाई हासिलु कंदा आहिनि। इंसान पंहिंजे रोज़मर्रा जे कमकार ऐं सहूलियत ख़ातिर यानी सरगर्मियुनि जे ज़रिए हवा में मुख़्तलिफ़ गैसूं ऐं बारीक ज़रड़ा ख़ारिज करे थो। उर्फ़े आम में उन्हनि खे आलूदगी या गदलाई चइजे थो। जेकॾहिं असां डेफिनेशन ॾिसूं पॉल्यूशन जी, त पॉल्यूशन इज़ डिफाइंड एज द अनडिज़ायरेबल चेंजिस इन द फिज़िकल, केमिकल और बायोलॉजिकल कैरेक्टरिस्टिक्स ऑफ एयर, लैंड और वाटर, यानी टिनी में हवा, ज़मीन ऐं पाणी, that harmfully affect human life and other organisms. हवा, पाणी ऐं ज़मीन जी तबई, कीमियाई ऐं हयातियाती ख़ुसूसियतुनि में उहे अणघुरियल तब्दीलियूं जेके इंसानी ज़िंदगी ऐं ॿी हयात लाइ हानिकार हुजनि, उन्हनि खे आलूदगी या गदलाई चइबो आहे। हाणे इहो त थी पॉल्यूशन या आलूदगीअ जी डेफिनेशन, पर गदलियूं शयूं यानी पॉल्यूटेंट्स जी छा डेफिनेशन आहे? उहा आहे the harmful substances which damage the environment are called pollutants, and their introduction into environment causes pollution. उहे शयूं जेके माहौल लाइ हानिकार आहिनि, उन्हनि खे गंदगी कंदड़ या गदलियूं शयूं चइबो आहे। हवा में गदलाई मुख़्तलिफ़ ज़रियनि सां फैलिजे थी। कुझु कुदरती ज़रिया आहिनि, जीअं वाइल्ड फायर्स यानी ॿेलनि जो ऐं झंगलनि जो सड़णु, वोल्केनोज़ यानी आतिशफ़िशां यानी ॿरंदड़ जबल जो फाटणु, ऐं लाइटनिंग यानी विज या खिमण। इहे जेके आहिनि उहे नेचुरल कॉज़िस या कुदरती ज़रिया आहिनि हवा में गदलाईअ जा, पर उन खां पोइ हथरादूब तरीक़ा आहिनि जेके इन खां घणा वधीक आहिनि। उन में पहिरियों जेको क्लासिफिकेशन आहे उहा आहे बीठलनि जी, जेके बीठा आहिनि हिकु दफ़ो, जीअं फैक्ट्रियूं थियूं, असांजा कारखाना थिया मुख़्तलिफ़, असांजा पावर प्लांट्स थिया जिते बिजली ठहंदी आहे, बिजली घर, सीवेज ट्रीटमेंट प्लांट जंहिंमें असां कचिरे खे साफ़ु कंदा आहियूं,
या उनखे ट्रीटमेंट कंदा आहियूं। सो इहे सभु शयूं उन्हनि मां असां हवा में गैसूं छॾींदा आहियूं जेके पॉल्यूटेंट्स आहिनि या गदिलियूं शयूं आहिनि। सो हिकिड़ो तरीक़ो आहे, हिकिड़ो ज़रियो स्टेशनरी बीठल। ॿियो आहे हलंदड़। असांजूं कारूं, ट्रकूं, बसूं, हवाई जहाज़, मोटरसाइकिलूं, पाणीअ जा जहाज़, इहे सभु ॿारण ॿारे ऐं उन्हनि जूं गैसूं हवा में छॾींदा आहिनि। उहो बि हिकिड़ो कारण आहे पॉल्यूटेंट जी एमिशन जो। इहे आहिनि मोबाइल। उन खां पोइ इलाक़ाई आहिनि। असां शहरनि में रहूं या ॻोठनि में रहूं, शहरनि में असां जेकॾहिं घरनि में रहंदासीं त असां हुते बिजली ॿारींदासीं, उहा पॉल्यूटेंट हूंदी, छो त बिजली किथे त ठहंदी न। उन खां पोइ जेको आहे असां चुल्हा ॿारींदासीं गैस जा, असां जेको आहे ॿिया घणा अहिड़ा कम कंदासीं जंहिंसां पॉल्यूटेंट्स हवा में वञनि था। ॻोठ बि हिन खां बचियल न आहिनि। ॻोठ में ॿारण त ॿरे ई थो न, छो त चुल्हो त ॻोठ में ॿरंदो। उन खां अलावा जेको असां फर्टिलाइज़र यानी भाण इस्तेमालु कंदा आहियूं, कीमयाई भाण, उहो बि हिकिड़े क़िस्म जो पॉल्यूटेंट आहे। असां जेको ॿनियुनि में इस्तेमालु था कयूं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा पेस्टिसाइड्स यानी कीड़ा मार दवाऊं, उहे बि हिकिड़े क़िस्म जो पॉल्यूटेंट आहिनि। सो इहे असांजा थिया इलाक़ाई पॉल्यूटेंट्स। जीअं असां ॾिठो त हवा में गदिलाई मुख़्तलिफ़ शयूं पैदा कनि थियूं ऐं उहे हवा में मुख़्तलिफ़ केमिकल्स यानी गैसूं छॾनि थियूं। जीअं कार्बन मोनोऑक्साइड थी, सल्फर डाइऑक्साइड थियो, अमोनिया थियो, नाइट्रोजन ऑक्साइड, नाइट्रिक ऑक्साइड, जेके पार्टिकल्स आहिनि यानी सनो सनो कचिरो ज़रड़ा जेके आहिनि गंदगीअ जा, वोलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स यानी उन्हनि खे असां क्लोरोफ्लोरोकार्बन बि चवंदा आहियूं, उहे बि जेको आहे मुख़्तलिफ़ शयूं हवा में छॾनि थियूं। फैक्ट्रियुनि मां, घरनि मां, ॿनियुनि मां, गाॾियुनि मां, जहाज़नि मां, हर जाइ ते उहो हवा में छॾिजे थो। इहे मुख़्तलिफ़ केमिकल्स आहिनि जेके हवा में वञनि था। उन्हनि मां क़ाबिल ज़िक्र जेके आहिनि जिन जो असां अॻियां ज़िक्र कंदासीं, उहे आहिनि सल्फर डाइऑक्साइड, जंहिंजो ही आहे केमिकल फार्मूला या उन जो जेको आहे मालिकुली तस्वीर ॾिसो त। उन खां पोइ कार्बन मोनोऑक्साइड, हीअ उनजो मालिकुली तस्वीर आहे, हिकिड़ो कार्बन जो हिकिड़ो ऑक्सीजन जो मालिकुल अथसि। नाइट्रोजन ऑक्साइड, हिकिड़ो नाइट्रोजन ऐं ॿ ऑक्सीजन। क्लोरोफ्लोरोकार्बन्स, CFC बि चवंदा आहिनि हिनखे, VOC बि चवंदा आहिनि। सो उन में कार्बन आहे, क्लोरीन ऐं फ्लोरीन अथसि। सल्फर डाइऑक्साइड हिकिड़ी गैस आहे, उनजो कीमयाई फार्मूला आहे SO2। इहा गंदरफ जे सड़ण सां ठहंदी आहे। छा इहा हिकिड़ी ज़हरीली, ख़तरनाक, परेशान कंदड़ ऐं बू वारी गैस आहे। किथां निकिरंदी आहे? गाॾियुनि ऐं सनअतुनि जे नेकाह थींदड़ गैसनि मां हिकु अहम गैस आहे। कोयले, पेट्रोल, तेल जे ॿरण जी पैदावार आहे। जेकॾहिं असां अहिड़ी हवा में साह खयूं जंहिंमें सल्फर डाइऑक्साइड हुजे त असांखे खंघि, निछ ऐं ज़ुकाम थी सघे थो। असांखे साह खणण में ॾुखियाई थी सघे थी। जेकॾहिं अञा वधीक हूंदी त ब्रांकाइटिस थी सघे थी। असांखे थकावट महसूसु थींदी, सहको थींदो, अखियुनि में ख़ारिश थींदी ऐं अखियुनि मां पाणी वहणु शुरू थींदो। कार्बन मोनोऑक्साइड, इन जो कीमयाई फार्मूला CO आहे। इहा कोयले या कार्बन जे घटि हवा में सड़ण सां ठहंदी आहे। जॾहिं हवा घटि हूंदी, ऑक्सीजन घटि मिलंदी अथसि। छा आहे? इहा बेरंग, बेज़ाइका ऐं बिना बू वारी गैस आहे। उनजे करे उनजी ख़बर बि कोन पवंदी आहे, छो त न को बू अथसि, न को रंग, न को ज़ाइको। उनजे करे उनजी मौजूदगीअ जी ख़बर बि कोन पवंदी आहे जेसिताईं उहा असरु न करे। निकिरंदी किथां आहे? घरनि, गाॾियुनि ऐं सनअत में ॿारण, कोयले, पेट्रोल, तेल, काठियुनि जे ॿरण सां, यानी जेको फॉसिल फ्यूल आहे उन जे ॿरण सां पैदा थी थिए, जेको असांजो कुदरती ॿारण आहिनि उन्हनि मां पैदा थी थिए। छा कंदी आहे? जेकॾहिं मक़दार में वधीक हूंदी, दिलि जो दौरो करे सघे थी, रत जे दौरे वारे सिरिश्तनि जूं बीमारियूं करे सघे थी, मथे जो सूरु, बेहोशी, जुज़वी मफ़लूजियत, फिफड़नि ते असरु, थकावट, असांजी सोच सम्झ जी कुवत में कमी, ऐं जेकॾहिं कुझु वधीक देरि ताईं हुन में रहियासीं त मौत बि थी सघे थो। भारो तव्हां अक्सर ॿुधो हूंदो त कोयटा में या थधनि इलाइक़नि में माण्हू राति जो सिगरी ॿारे सुम्हंदा आहिनि कमरे में, ऐं सुबुह जो उहे अक्सर माण्हू मौल हूंदा आहिनि। उहो इन जे करे जो सिगरीअ ॿारण जे करे, कमरे में सिगरी ॿारण जे करे उते हवा घटि आहे, ऐं घटि हवा जी मौजूदगीअ में कार्बन मोनोऑक्साइड ठहंदी आहे कोयले मां। ऐं उहा अहिड़ी बि शइ आहे जंहिंमें न को रंग आहे, न को बू, न को ज़ाइको। पोइ उहा जॾहिं चढ़ी थी वञे माण्हूअ ते त उहो माण्हूअ खे मौत आणे थी थिए। सो सुते सुते माण्हू उन कार्बन मोनोऑक्साइड जे करे मरी वेंदा आहिनि। नाइट्रोजन डाइऑक्साइड, NO2 उनजो कीमयाई फार्मूलो आहे। उहा नाइट्रोजन जे वॾे गर्मी पद ते सड़ण सां ठहंदी आहे। इहा छा आहे?
इंतहाई ज़हरीली तमामु फ़आल गैस आहे। निकिरंदी किथां आहे? घरनि, गाॾियुनि, बिजली घरनि ऐं सनत में ॿारणु, वरी कोयले, पेट्रोल ऐं तेल जेको असांजो फॉसिल फ्यूल आहे उनजे ॿरण सां पैदा थींदी आहे। ऐं भाण जे इस्तेमाल सां थींदी आहे। जेको असां कीमियाई भाण इस्तेमालु कंदा आहियूं ॻोठनि में या ज़मीनुनि में, उन्हनि में बि उहा हूंदी आहे ऐं उतां निकिरंदी आहे। कंदी छा आहे? धुंध यानी स्मोग ठहण जी ज़िमेदार आहे। यानी जेको स्मोग ठहंदो आहे उहो हुनजे करे ठहंदो आहे। साह ऐं फेफड़नि जूं बीमारियूं करे सघे थी, विचड़ंदड़ बीमारियूं करे सघे थी, खंघि करे सघे थी, सीने जी तकलीफ़ करे सघे थी, ॿूटनि जे वाध में रुकावट पैदा थी करे ऐं ॿूटनि जे पननि जो सड़णु शुरू थो थी वञे ऐं हुनजे पैदावार में कमी थी थिए असांजे ज़मीनुनि जे। क्लोरोफ्लोरोकार्बन्स उहे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा आहिनि। हिकिड़ो मूं तव्हांखे फार्मूलो CFCl3 ॾेखारियो आहे, पर हिन में मुख़्तलिफ़ थी सघनि था। CF2Cl2 बि थी सघे थो या अञा मुख़्तलिफ़ थी सघनि था। इहा सनती मक़सद लाइ ठहियल हथरादू गैस आहे। छा? इहा बेरंग, बेज़ाइका ऐं हल्की बू वारी गैस आहे। इस्तेमालु किथे थींदी आहे? हवा खे थधो करण लाइ, एयर कंडीशनिंग लाइ। उते तव्हां ॿुधो हूंदो फ्रियान गैस, उहा फ्रियान दरअसल CFCl3 आहे। बाहि विसाइण लाइ इस्तेमालु थींदी आहे फायर एक्सटिंग्विशर्स में। स्प्रे लाइ जेके एरोज़ोल स्प्रे कैन्स हूंदा आहिनि उन्हनि में इहा इस्तेमालु थींदी आहे। ऐं सनत में गज ठाहिण लाइ यानी फोमिंग एजेंट जे तौर ते इस्तेमालु थींदी आहे। कंदी छा आहे? इहा ओज़ोन जी पटीअ में सुराख जो मुख्य कारण आहे। इंसान जे तंती सिरिश्ते खे नुक़सानु पहुचाए सघे थी, दिलि, जहिड़े ऐं बुकिन खे नुक़सानु पहुचाए सघे थी, फिफड़नि ते असरु करे थी। घणी मक़दार में हूंदी त मौत तो बची सघे थो। थोरे मक़दार में निंड खड़ाई पैदा कंदी, तव्हांखे ड्राउज़ीनेस फील थींदी। गैर वाज़े गुफ़्तगू तव्हांजी ज़बान बचण लॻंदी। चकराइजण, डिसोरिएंटेशन, हवासी झुंझलाहट, तव्हांखे टिंगलिंग शुरू थींदी, जीअं चूंडड़ियूं पवनि सॼे जिस्म में न, उन टाइप जी शइ थींदी। उल्टियूं थी सघनि थियूं, हाज़मे जी नालियुनि में ख़ारिश ऐं दस्त थी सघनि था। ॿारो तव्हांखे शायद ही ॿ शयूं सम्झ में न आयूं हुजनि त एरोज़ोल स्प्रे में कीअं इस्तेमालु थींदी आहे ऐं फोमिंग एजेंट छा आहिनि। सोचो त असां इन खे ॾिसूं। ॿारो आम तौर ते असां जेके परफ्यूम्स या जेको आहे एयर फ्रेशनर वग़ैरह इस्तेमालु कंदा आहियूं, जिन खे दॿाईंदा आहियूं ऐं उन मां जेको आहे उहो परफ्यूम या स्प्रे या फ्लेट या इन टाइप जी शइ निकिरंदी आहे, उन्हनि खे असां एरोसोल चवंदा आहियूं। छो त उन में हवा, दॿियल हवा भरियल हूंदी आहे लिक्विड खां अलावा। पर इन में जेको आहे जीअं उहा लिक्विड जल्दी फॉर्म थी आहे न, गजी जी सूरत में जीअं ॿाहिरि निकिरे, उन में असां CFC क्लोरोफ्लोरोकार्बन बि विझंदा आहियूं, यानी वोलेटाइल ऑर्गेनिक कंपाउंड्स VOC बि हिन में पियल हूंदा आहिनि। गज, गजी या झग, उहा जीअं साबुण जी गज निकिरंदी आहे, असां साबुण इस्तेमालु कंदा आहियूं न, त उन मां गज निकिरंदी आहे। गज, गजी, झग, इनखे फोम चइबो आहे। सो जॾहिं स्पंज या फोम ठहंदी आहे न, मास्टर जो मोल्टी फोम या इन टाइप जो, त इन टाइप जी सनत में जेको आहे उहो अमल थींदो आहे जो पहिरीं उन केमिकल खे गज जी सूरत में आणे उनखे पोइ ॼमाइबो आहे, तॾहिं स्पंज ठहंदी आहे। सो ही फोमिंग एजेंट जे तौर ते इस्तेमालु थींदा आहिनि CFCs। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।